बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली सातो यूट्यूब चैनल। जॾहिं तव्हां पुलिस वटि जवाबदार जी हैसियत में आहियो ऐं तव्हां पंहिंजो बयान रिकॉर्ड कराईंदा आहियो त तव्हांखे बयान में कंहिं बि तरीक़े सां सुवाल जवाब जो सिलसिलो न आहे करिणो। जवाबदार पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां, पंहिंजे रास्पे सां, फ्लैंटली तरीक़े सां या न कंहिं डप ऐं ख़ौफ़ जे पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए सघे थो। त मां हीउ ॾोहो कयो आहे, जीअं जवाबदार अगरि इमरान ख़ान जे क़ातिलाने हमले जे सिलसिले में अगरि जेकर पंहिंजो रिकॉर्ड बयान कराए पियो ऐं चवे पियो त मां पंहिंजो ॾोहो क़बूल कयां थो, त उनखे असां एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन चवंदा आहियूं। कानूनी शहादत आर्डर 1984 जे मूजिबि 1984 जो आर्डर 1984 कानूनी शहादत आर्डर 1984 जे मूजिबि जवाबदार एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन हवाले सां पंहिंजो बयान रिकॉर्ड कराईंदो आहे, पंहिंजे ॾोह जे एतिराफ़ जे हवाले सां। लेकिन कानूनी शहादत आर्डर 1984 में अहिड़े बयान जी का बि हैसियत कान्हे जेसीं ताईं उन जवाबदार खे उन बयान जे हवाले सां कंसर्न मैजिस्ट्रेट वटि पेश कजे ऐं उहो पंहिंजी कन्फेशनल स्टेटमेंट रिकॉर्ड कराए। यानी 164 CRPC जो बयान जॾहिं रिकॉर्ड कराईंदो त मां पंहिंजो ॾोहो क़बूल थो कयां, जेको मां पुलिस जे साम्हूं बयानु ॾिनो आहे, यानी एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन जेका कई आहे उहा सही आहे। इन में कंहिं बि क़िस्म जी एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन जे दौरान सुवाल जवाब जो सिलसिलो न आहे हूंदो। जेको बयानु हूंदो आहे एज़ इट इज़ उनखे मैजिस्ट्रेट कंसर्न वटि ऐं जवाबदार खे वठी करे उनजी कन्फेशनल स्टेटमेंट रिकॉर्ड कराई वेंदी आहे। लेकिन हिते तव्हां ॾिठो त सोशल मीडिया ते जेका वीडियो वायरल थी उन में सुवाल जवाब जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। यानी हिकु शख़्स यानी पुलिस जो ऑफिसर हुन खां सुवाल करे थो, जवाबदार जवाब ॾिए थो। इहा कंहिं बि तरीक़े सां एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन जे ज़िम्मे में नथी अचे। इहा सही ऐं सिधो या सीधी तरह सां इंट्रोगेशन आहे ऐं इंट्रोगेशन जवाबदार जी कानून जे मूजिबि तॾहिं करे सघिजे थी जॾहिं उहो जवाबदार कानूनी तौर सां लीगली तौर सां पुलिस जे पहिरे में हुजे, यानी कस्टडी में हुजे। हिते इमरान ख़ान जी FIR दर्ज थियल कान आहे। जेसीं ताईं FIR तव्हां दर्ज नथा करियो तेसीं ताईं तव्हां न एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन जो प्रोसेस शुरू करे सघो था, न तव्हां इंट्रोगेशन करे सघो था। यानी इन वीडियो में के इन जे सुवाल जवाब जे सिलसिले खे या एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन वारे माहौल खे कानूनी का बि हैसियत कान्हे का। हीउ हिकु ड्रामो रचायो वियो। एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन मां तव्हांखे वरी हिकु दफ़ो रिपीट कयां त उन में सुवाल जवाब जो सिलसिलो न आहे हूंदो। उहो फ्लिंटली हिकु आम साफ़ शफ़ाफ़ तरीक़े सां जवाब पंहिंजी स्टेटमेंट रिकॉर्ड कराईंदो ईंदो आहे, जे कोर्ट में चीफ थींदी आहे त बाबा बयान ॾियो, फ़रियादी हुजे, शाहिद हुजे या जवाबदार हुजे। लेकिन पुलिस वटि स्टेटमेंट ऑफ अक्यूज़ जेका हूंदी आहे उहा एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन कहलाईंदी आहे। यानी हू पंहिंजो जेको बयानु हूंदो आहे, जेकर बयान में कन्फेशनल स्टेटमेंट आहे त उहा एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन हूंदी। जेकर बयान में कन्फेशनल न हूंदी आहे त उहा आमतौर उहा डिफेंस मूड क्रिएट कंदी आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ु फ़रियादी जेको हीउ इल्ज़ाम लॻायो आहे, FIR दाख़िल कई आहे, उन में जान कान्हे का या उन मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको इल्ज़ाम लॻायो आहे फ़रियादी, माना उहो पंहिंजो डिफेंसिव मूड क्रिएट कंदो आहे जेकॾहिं हू पंहिंजो उन प्रोसिक्यूशन जे टाइम ते, इन्वेस्टिगेशन जे टाइम ते पुलिस वटि को बयानु रिकॉर्ड कराए थो, चवे थो त मां बेॾोही आहियां। जेकॾहिं बेॾोही जे ज़िम्मे में ईंदो त उहो केस जे ट्रायल जे सिलसिले में अची वेंदो। जेकॾहिं हू पंहिंजी कन्फेशनल स्टेटमेंट रिकॉर्ड कराईंदो पुलिस वटि त उनखे कानून में त उनखे एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन चयो वेंदो आहे। हीउ हिकु ड्रामो रचायो वियो पुलिस जे तरफ़ां। कंहिं हुननि खे चयो त हेॾे पाकिस्तान जे नाले वारे लीडर, मशहूरु लीडर ऐं हुनजो अवाम में मक़बूल तरीन लीडर आहे हिन वक़्तु मौजूदा दौर में, उन ते हिकु क़ातिलानो हमिलो थियो। जेकर उन जंहिं शख़्स खे पकड़ियो वियो, गिरफ़्तार कयो वियो, त उनजी देन एंड देयर यानी कुझु ई वक़्त जे अंदरि जेका उनजी स्टेटमेंट जेका चवनि था त जवाबदार जी स्टेटमेंट आहे या इंट्रोगेशन आहे, इंट्रोगेशन जेका आहे उहा वायरल नथी करे सघिजे। त सुवाल कयोसीं, उन ई जवाबु ॾिनो। स्टेटमेंट हुनजी हुजे हा एक्स्ट्रा जुडिशियल कन्फेशन जे हवाले सां त उन ते सोचे सघिजे पियो, सुवाल जवाब पैदा करे सघिजनि पिया। लेकिन ही इंट्रोगेशन आहे, इंट्रोगेशन खे वायरल करणु गैर कानूनी ग़लति आहे। त हुन छा चयो, अहिड़े तरीक़े सां उहा इन्वेस्टिगेशन जो प्रोसेस जेको लीक करणु उहो कानून में कंहिं तरीक़े सां क़ाबिले बर्दाश्त न आहे, न क़ाबिले इजाज़त आहे। त हीअ मुकमल तरीक़े सां हिकु ड्रामेटिक स्टोरी पैदा कई वई ऐं हिन मक़बूल लीडर ते थियल क़ातिलाने हमले जी मज़म्मत करण बजाए जहिड़े तरीक़े सां उनखे सियासी रंग या मज़हबी कार्ड या जेको बि रंग उन्हनि खे ॾिनो वियो तमामु ग़लति थियो। कंहिं बि तरीक़े सां उनखे
अवाम पाकिस्तान जो अवाम क़बूल करण लाइ तयारु न